अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ आया मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, तूफ़ानी बरसातूं इम्कानी बोर्ड ऐं लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी तोड़े तयारी मौज़ू आहे जो कि प्रोग्राम जो गुफ्तगू जे लाइ जंहिं पैनल मूंखे जॉइन करण जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे इन पैनल में जॉइन कियो आहे आपा जी माहिर आहिनि सीनियर ख़ालिद हैदर मेमन साहब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो ॾिसो आहिनि, पाणी माहिर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु तजिया निगार बि आहिनि। नाज़रीन, मूंसां गॾु मौजूदु आहिनि नसीर मेमन साहब, फ़ोन लाइन ज़रिए हिन प्रोग्राम जो ॾिसो आहिनि, ऐं माहौलियाती माहिर आहिनि नासिर पंवर साहब, उहे पिणु हिन प्रोग्राम जो ॾिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं नसीर साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। हिन वक़्तु सॼे मुल्क अंदरि तूफ़ानी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। सिंध समेत समूरो मुल्क चौमासे जे बरसातुनि जे जेके हाञा आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾिए पियो, ऐं उन हवाले सां जेका सूरत हाल नज़र अचे पई, सिंध अंदरि बि ॿिए नए स्पेल जो आगाज़ थी चुको आहे। हीअ समूरी सूरत हाल, ॿोॾि जा ख़दशा ऐं उन दौरान जेका लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी तोड़े तयारी आहे, कीअं ॾिसो पिया माण्हू खे? जी, ही जेको मॉनसून वारो मामलो आहे, इहो त हर मॉनसून जी साॻी कहाणी आहे। इहा साॻी रिकॉर्डिंग तव्हां ॿीहर हलाए सघो था जे पुठियां साल वारी कंहिं प्रोग्राम जी मुंहिंजी पई हुजे। सभु ॻाल्हियूं साॻियूं, टाइमली प्रिपरेशन नथी थिए। डिज़ास्टर मैनेजमेंट जो जेको पहिरियों अहम ॾाको आहे उहो प्रिपेयर्ड तयारी आहे। हाणे उहा असां वटि जुलाई में मॉनसून शुरू थींदो आहे चौमासो, जुलाई खां पोइ असांजा साहब जाॻंदा आहिनि। उन खां पोइ कंटीजेंसी प्लान ठाहींदा, पोइ घणे वांगुरु कटे थींदा, उन खां पोइ मीटिंगूं कंदा, पोइ पुलिस दौरा कंदा, पोइ चवंदा हाणे ॾाढी छा करायूं। इहा छो इहा घटि में घटि अॻु हिन भेरे मॉनसून छा हूंदो। कलाक में 90 लॻभॻि सेंटीमीटर पाणी अची वियो, पर जेकर पए त रीज़न छा आहे? रीज़न असांजो इंफ्रास्ट्रक्चर, उन हिसाब सां इंफ्रास्ट्रक्चर ड्रेन स्टाफ ऐं ही त अञा डिज़ास्टर मदद न आई आहे, त न अचे। जेका सूरत हाल नॉर्मल या लो फ्लो अञा का अहिड़ी सूरत हाल पैदा न थी। जुलाई अगस्त पहिरियों वक़्तु जेको आहे एॾो हसास रहंदो, उन सां कंहिं सूरत हाल खे एक्सपेक्ट करे सघो था। मां आख़िरी ॻाल्हि करियां त दरियाई फ्लड थी सघंदो, हींअर असां 5-6 नज़र अचे त 2010 में बि अगस्त जे फर्स्ट वीक में दुबुअ वटि 7 लख क्यूसिक जी आमद हुई पाणी जी। पोइ जॾहिं कोहे सलेमान पाणी भरियलु 4 लख क्यूसिक लथा, उन खां पोइ ई सूरत हाल थी वियो, कश्मीर में खंड लॻंदो पियो। तो ही महीना इंतहाई हसास आहिनि, उनकी कंहिं लेवल जी तयारी थी वई। अनफॉर्चुनेटली असां जी प्रिपेयरनेस न। नसीर साहब, जीअं मां ज़िक्र कयो त जेको पहिरियों मरहलो हुजे थो, जेको बुनियादी स्टेप हुजे थो, उहो तयारीअ जो हुजे थो। हाणे तयारीअ जो आलम हीअ आहे त गुज़िरियल प्रोग्राम में अवां बि मूंसां गॾु हो, ख़ालिद हैदर मेमन साहब बि गॾु हुआ, ऐं PDM में सिंध जा जेके हेड कनि पिया सलमान शाह साहब, उहो बि मौजूदु हुआ। उनजी इहा दावा आई त असांजी तयारी बि मुकमल आहे। गॾोगॾु उन्हनि कॉन्टिजेंसी प्लान जो बि ज़िक्र कयो त उहो बि रेडी आहे, हर शइ आहे। उनखां पोइ जेका शहरी इंतिज़ामिया आहे उनजी बि इहे दावाऊं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सूबाई हुकूमत जे साम्हूं ईंदियूं रहनि थियूं त असीं बिल्कुलु तयारु आहियूं कंहिं बि क़िस्म जी सूरत हाल जे हवाले सां। पर असीं ताज़ो ई हैदराबाद में उनजो मंज़र ॾिठोसीं, रुगो अधु मुने कलाक जी बरसाति पई ऐं उनखां पोइ सॼो शहर ॿुॾी वियो। उनखां पोइ इंतिज़ामिया जी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं आयूं, हेस्को ते ज़िम्मेवारी विधी वई। इहो बि ॼाणायो वियो त जेके नाला हुआ, गटर हुआ, नाले उहे साफ़ न थी सघिया। इहो न ॿुधायो वियो त उहा कंहिंजी ज़िम्मेवारी, उहे रुकावटूं हटाइणु। ऐं गुज़िरियल ॾींहुं जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर हैदराबाद जो दौरो कयो, उते शहरनि खां माज़रत बि कई त जेके उन्हनि खे इन दौरान ॾुखियायूं पेश आयूं, पर उन सां गॾोगॾु उतां जी इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे उन्हनि शाबाश बि ॾिनी आहे, साराह बि कई आहे त तमामु महिनत सां कमु कयो आहे, जंहिंमें 4 ॾींहं लॻी विया। बल्कि अञा बि ॿुधायो पियो वञे त हैदराबाद जे कुझु इलाइक़नि अंदरि अञा बि पाणी मौजूदु आहे, निकाल न थी सघियो आहे। तयारी जो आलम सर हीअ आहे। ॾिसो, हैदराबाद जे केस में रखो त 2 कलाक में 95 मिलीमीटर पाणी पियो आहे, तंहिंजे करे इन में जेकर शहर ॿुधो आहे त इन पाणी सां, इन रफ़्तार सां त न्यूयॉर्क जो न्यू जर्सी ऐं न्यूयॉर्क में ॿुधा आहे। इंपॉर्टेंट शइ आहे त पाणी पियो निकिरे केतिरी तेज़ रफ़्तारी सां थो, असुल टेस्ट उहा हूंदी आहे। फ़िलहाल पाणी शहर इहो मूंखे सम्झ में अचे थो त हेवी टाउन पर उन खां पोइ जेकर 4 ॾींहंनि ताईं बि पाणी नथो निकाल थिए
हाणे हुन में कई मसइला आहिनि। हैदराबाद एॾो कंजस्टेड शहर आहे, रुॻो हैदराबाद न तव्हां शहर नेचुरल वाटर वेज जे मथां अदावत थी वई, पूरी कानून पर शहर ठही आहे। इन सिचुएशन में जॾहिं मींहं जो पाणी हेठि लथो त निकाले जो निज़ाम ई कोन्हे, सॼो पाणी हुते फासे थो वञे। पोइ तव्हां ध्यान में रखियो त हैदराबाद बाउल वांगुरु आहे, हुनजे हिकिड़े पासे दरिया जो पंधु आहे, ॿिए पासे हुनखे पुलेलीअ जो पंधु आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते उहो पाणी ट्रैक थींदो जेसिताईं तव्हांजी पंपिंग एफिशिएंट न हूंदी। पंपिंग यूनिट जे करे लाइट कोन्हे त तव्हां बैकअप जनरेटर्स रेडी हुजणु घुरिजनि। हाणे जनरेटर्स जी कहाणी वॾी आहे, तव्हांखे ख़बर आहे जनरेटर टाइम ते छो न ऑपरेट थींदा, हुनजे पुठियां कहिड़ा कहिड़ा इंट्रस्ट ग्रुप हूंदा आहिनि जेको जनरेट करण लाइ थींदा। त काफ़ी कॉम्प्लिकेटेड आहे ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे एडमिनिस्ट्रेटिव कोलैप्स आहे, हीअ गवर्नेंस जो फेल्यूअर आहे। ऐं शाह साहब माज़रत कई आहे पर अञा मासो हले पियो, मुमकिन आहे वधीक माज़रतुनि जी ज़रूरत पइजी वञे। ठीकु आहे गरोगन नसीर साहिबु, पिंडी इस्लामाबाद जी जेका सूरत हाल आहे, फौज जो उते इमदादी कार्रवायूं करे पई ऐं रेन एमरजेंसी बि लॻाई वई आहे ऐं उते जेका सूरत हाल आहे ॼाणाए पियो वञे NDA में पारां त अञा शदीद बरसातूं उते पवंदियूं ऐं शहरी ॿोॾूं बि ईंदियूं ऐं सूरत हाल जेका आहे उन हवाले सां हर वक़्तु अलर्ट रहण जी ज़रूरत आहे। उतां जी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? इस्लामाबाद ऐं पिंडी में काफ़ी वॾो ख़ुशहाल आहे। अंदाज़ो करियो 15 कलाक ते लाइट न हुजे इस्लामाबाद में, इहो मुंहिंजे तसवर में न आहे। 15 कलाक खां लाइट कोन्हे, हुननि जी ISO वारा स्ट्रगल कनि था, हुन सां अंडरग्राउंड केबल्स घुरी चुका आहिनि। एक्सेप्शनल रहियो, तमामु वॾो मींहुं पियो आहे, पुठियां 10-12 कलाकनि में नॉन स्टॉप मींहुं हलियो आहे। त मां त ॿुधाए पियो न त इन्हनि जेके इस्लामाबाद ऐं पिंडी जेकी दवाऊं हुजनि त तमामु वॾी एफिशिएंट जिला में आहे, उते बि सूरत हाल आहे। त इहो मानसून जी सतह जी प्रिपेयरनेस खपे। हाणे मानसून बदिलजी वियो आहे, असां वटि 200-300 मिलीमीटरनि जो एन्युअल मींहुं सिंध में पवंदो। असां बेसिकली एरिड सूबो आहे, पर हाणे तव्हां ॾिसो था 100 मिलीमीटर अधु कलाक में पए थो। इहो जेको क्लाइमेट जो इफेक्ट आहे, असांखे सिस्टम अपग्रेड करण जी ज़रूरत आहे, सॼे बेंचमार्क खे चेंज करण जी ज़रूरत आहे। ठीकु नसीर साहिबु, हिकु आख़िरी सुवाल अव्हां खां, जीअं मां ॼाणायो त क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे बरसातुनि जो नमूनो तब्दील थियो आहे ऐं असां ॾिसूं था चकवाल में ॼाणायो वियो त 400 मिलीमीटर खां वधीक बरसाति, हैदराबाद में 107 मिलीमीटर खां बरसाति ऐं अॻु अहिड़ा मिसाल असां वटि मौजूदु न हुआ। त इन क़िस्म जे मिसालनि खे साम्हूं रखंदे तयारी बि उन नोईअ जी हुअणु घुरिजे। छा ॾिसो पिया मां त कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां हिकमत अमली में किथे असां वटि लूप होल्स किथे ॾिसो पिया मां जिन खे ठीकु करण जी फौरी बुनियादनि ते ज़रूरत आहे? ॾिसो चकवाल जे केस में, पोठवार जे केस में या अपर पंजाब जे केस में उनखे हिकु एडवांटेज आहे त उते जी टोपोग्राफी ख़बर आहे। उते नेकाल कुदरती तौर ते सिंध जा शहर फ्लैट टोपोग्राफी आहे, हिकु मेले में एवरेज 6 खां 7 इंचनि जो फॉल आहे। त असांजी त सूरत हाल अञा बि ॾुखी आहे, असांखे तयारी अञा वधीक खपे। मां सम्झां थो त क्लाइमेट जे हिन पैटर्न खां पोइ जेको इंफ्रास्ट्रक्चर जा डेवलप बिल्डिंग जा कोड्स आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर बिल्डिंग कोड, उहो रुॻो मां इमारत जो नथो चवां, ओवरऑल उहो सॼो नएसर थियणु घुरिजे। उहा जंहिं पुराणे स्टैंडर्ड्स ते डिज़ाइन थियल आहे उहे हाणे क्लाइमेट जे हिन नई सिचुएशन में वैलिड न रहिया आहिनि, पर इहो तमामु वॾो कमु आहे। लूप होल किथे आहे? लूप होल इहो आहे त असांजा जेके पॉलिसी मेकर ऐं डिसीजन मेकर आहिनि उहे रुॻो इन्हनि 2 महीननि जे लाइ जाॻंदा आहिनि। फ्लड फाइटिंग या मानसून खे रिस्पॉन्ड करणु हाणे दुनिया में 12 महीननि जो कमु आहे। उहो जॾहिं मींहुं न पवंदो आहे हुन दौर खां हुनजी प्रिपरेशन थींदी आहे। असां त क्योटिक रेस्पॉन्स में ॾींदा आहियूं, असां वटि त उहो प्रिपेयरनेस जो फेज़ ईंदो ई न आहे। नसीर साहिबु, मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। ख़ालिद हैदर मेमण साहिब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, नासिर पंवर साहिब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ख़ालिद साहिबु, अव्हां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? नसीर मेमण साहिबु जेका ॻाल्हि कई त असां वटि जेको बुनियादी असीं लापरवाही चऊं, कोताहीअ जो नालो ॾियूं, त असां वटि रुॻो ही फ्लड खां अॻु या आम तौर ते जेका आम रिवाजी ॻाल्हि नज़र आई आहे त कंहिं बि आफ़त खां मामले खां पोइ असांखे हर को जाॻंदे नज़र ईंदो आहे, या वरी हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई त कुझु अॻु, पर हीअ त 12 महीननि जो हाणे कमु थी वियो आहे। जंहिं तरीक़े सां पैटर्न्स में तब्दीली आई आहे, क्लाइमेट चेंज जेको नज़र अचे पियो, अव्हां कीअं कॉमेंट कंदो सूरत हाल खे? अव्हां खे किथे मसइलो नज़र अचे पियो? महिरबानी मैडम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां नसीर मेमण साहिबु तमामु सुठो ॻाल्हायो ऐं सही सम्झाई। हाणे हुन खां रिपीट कोन थो कयां, पर असांजो अलमियो छा आहे सिंध जो? मां पहिरीं सिंध खे फोकस कयां। असां जियोग्राफिकली टोपोग्राफिकली असां जो सिंध ड्रेनेज रूट आहे टोटल, यानी कैचमेंट जो काबुल रिवर बि आहे, इंडिया जा कुझु कैचमेंट्स आहिनि उहे रिवर्स आहिनि, पंजाब जा कैचमेंट्स आहिनि, पर
बलूचिस्तान आहे। सो इहो जेको आम आहे त इहो असां ड्रेनेज रूट आहे। हाणे ॿियो ॾींहुं क्लाइमेट चेंज आहे, बरसातूं पवनि थियूं, क्लाइमेट चेंज आहे, नेचुरल आहे। सो असांजी बदकिस्मती आहे त असां हिनखे सीरियस कोन था वठूं। जीअं नसीर मेमन साहिबु चयो, मां त इएं चवंदुसि त असां ओॾी महिल जाॻूं था त बाबा बरसाति पवंदी, पोइ असां निकिरंदासीं, पोइ मशीनूं लॻाईंदासीं, पोइ पाणी कढंदासीं, पोइ सभिनी खे शाबाश ॾींदासीं। इहो ज़्यादती आहे। असांजो इंजीनियर जेको आहे सो हींअर सिर्फ़ु लैपटॉप ते अची वियो आहे। इम्प्लीमेंटेशन सरज़मीन ते वञणु इहो कुझु कोन नथो सिखियो आहे। एसीज़ गाॾियुनि में अॼुकल्ह अचो, असांजे ज़माने में किथे हुयूं एसी गाॾियूं? गर्मी हूंदी, भई टे कोट वारियूं नंढियूं गाॾियूं हूंदियूं, झटका हूंदा पिया, घुमंदा। बहरहाल तो मक़सदु इहा आहे त तयारी कान्हे, ॼाण कान्हे, अहसासु कोन्हे त भाई असांजे ज़री ग़लती जे करे केतिरा लखे माण्हू ॿुॾनि था। असां 2010 खे विसारे फ्लड खे विसारे छॾियो, तबाहियुनि खे। असां 2011 जे फ्लड खे विसारे छॾियो आहे। असां 2022 जे फ्लड खे विसारे छॾियो आहे। असां को सबक़ु कोन पिरायो आहे, छो जो जिते अकाउंटेबिलिटी न आहे त उते जवाबदारी कोन्हे। सो ॻाल्हि इहा त घणी तक़रीर कजे। त मुंहिंजो अर्ज़ु इहा त सिंध जेको आहे चइनि पासनि खां यानी डिज़ास्टर्स में आहे। बाबा दरिया रिवरियन फ्लड्स, हिल टॉरेंट जो फ्लड्स, उन में बलूचिस्तान जो पाणी, सिंध जो पाणी, वरी जेको आहे सो यानी रेन स्टॉर्म जो पाणी जेको लेफ्ट पॉकेट ते हले थो, नेचुरल ड्रेनेज रूट कोन्हे। सो जेको आहे एलबीओटी ते सॼो ज़ोर आहे। इहो हाणे तव्हांखे पोइ ॿुधाए, शायदि पोइ ॿुधायां, ईअं टाइम कोन। ऐं ॿियो अर्बन फ्लडिंग। हाणे हिते ड्रेनेज अर्बन फ्लडिंग जेका हाणे हींअर हैदराबाद में बरसाति पई, मिसाल ॻाल्हि जी बदकिस्मती आहे। छा आहे जो असां रोड मथे कंदा था वञूं ऐं रोड बेंच मार्क हूंदो आहे इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण लाइ। हाणे रोड मथे थींदो वञे, हू एरिया डिप्रेशन में पवंदा वञनि। चाहे रोड ठाहिनि था, क्वालिटी कोन था ठाहिनि, हुन में ड्रेनेज सिस्टम कोन था विझनि, रोड टुटी था वञनि। वरी हुनखे डिसमेंटल करे वरी ॿियो लेयर विझे, न वरी फुट मथे वधाए, वरी 2 फुट ॿियो वधाए। इहे पिया पैसा खपाइनि, पिया वधाइनि। उहो छा थियो, रोड मथे थी विया आहिनि। ऐं जेको आहे सो शहर ऐं जेका एडजस्टेंट एरिया आहिनि उहे लो लाइन एरियाज़ थी विया आहिनि। ऐं ॿियो बाबा जे बरसाति पए थी, तव्हांखे हुन पंपिंग स्टेशन, उन बैक में जनरेटर्स वग़ैरह सॼो बंदोबस्तु करणु। तव्हां वापदा ते था आणो, सही लाइट कोन्हे, लाइट हुजे त असां 5 मिंट में पाणी कढी वञूं आहे। इहा ज़्यादती आहे। त मुंहिंजो हिकु त इहा ॻाल्हि जेका मां तव्हांखे कई। हाणे मां कंसर्न आहियां रिवर ते। रिवर ते हींअर असां पीक में आहियूं, ठीकु आहे, रिडक्शन अचे पई, पर वरी जेको आहे जेको साइक्लोन हले पियो, केॾी महिल काॾे चेंज थींदो त उन में जेको असांजा कैचमेंट्स वधंदा, असांजा रिवर फ्लड ईंदा। असां एक्सपेक्ट कयूं सुपर फ्लड। ऐं उनजी ऐं जेको असांजी हींअर जेका डिफेंस लाइन आहे मैडम, उहा जेका आहे छा आहे जो इहा अनलीगल डिफेंस लाइन आहे। अॻे छा हूंदो हो, पोइ सेकेंड लाइन, थर्ड लाइन, लूप वंस वग़ैरह हूंदा, सोकिंग जा कंपार्टमेंट हूंदा। उहो माण्हू सॼो इंक्रोचमेंट करे छॾियो आहे। फ्लड प्लान के ख़ुदा जे बंदे कोन थियो आहे त उन में छा पीडीएम वारा चवनि था, मां चयो साईं शायदि नाराज़ थी वियो त बाबा तव्हांजा कहिड़ा मॉडल्स ठहियल आहिनि, कीअं माण्हू तव्हां एविक्यूएट कंदा यानी पाणी यानी फ्लड प्लान सोढ़ो थी वियो आहे। हाणे छा सॼो जेके ब्रिज ठाहियूं, NH ठाहियूं, सोढ़ियूं ठाहियूं, असांजी पहिरां जी मिसरेगुलेशन थी आहे। उन में छा थियो आहे जो सॼो सिल्ट थींदो वियो आहे, सॼो रिवर जो बेड। हाणे उन ते सॼो लेवल चढ़ंदी थियूं वञनि, ग्राउंड ज़मीननि में ऐं फ्लड पाणी में वॾो फ़र्क़ु थो अचे। ऐं कचा बंद आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि जेका चवां थो, 2010 खां पोइ 2025 15 साल हिननि बंदनि सुपर फ्लड कोन ॾिठी आहे। ही सोक्ड बंद आहिनि, सुकल बंद आहिनि। हिननि महिल केतिरा रेड रोल्स हूंदा, छा हूंदो छा न हूंदो। झंगल सॼो वधी वियो, माण्हू आबादियूं मथां कयूं आहिनि, को ॾिसण वारो कोन्हे। सो हुअणु घुरिजे आहे त असांखे हिकिड़ो इंटीग्रल फ्लड मैनेजमेंट प्लान ठाहिजे आहे। इहो फेडरल फ्लड कमीशन जो कमु आहे। उहो इदारो कमु कोन थो करे, PDA में कमु कोन थो करे, ANDA में कमु कोन थो करे। असांजा इरिगेशन इंजीनियर ख़ुदा अलाह साञाए ॾे। ऐं वरी हुन खां त वधी अर्ज़ु कंदुसि, अलाह जे वास्ते बंद ते वञो। हाणे इहे हींअर पीक में आहियूं असांजा बंद। मूं तव्हांखे अॻे ॿुधायो त असां प्री मानसून में जेके बंदोबस्तु कंदासीं पोइ इहे अक्यूमुलेट थींदा, माना अकाउंट फॉर थींदा। बाबा हाणे एतिरो थी वियो, हाणे लांडियूं ठहियूं, हाणे बेलदार अची विया, सभु कुझु थी वियो। ट्रेनिंग कोन्हे। मां सच थो चवां, AC जहिड़े माण्हू खे, इवन घणनि मुंहिंजे चीफ इंजीनियरनि खे जेका जूनियर हुआ, उन्हनि खे इहा ख़बर न आहे त बाबा हीउ रूण आहे, लीक आहे, वहिंवार छा थींदो आहे, ऐं जेको आहे कीअं फेल्यूर ऑफ बंस हूंदा आहिनि, उन रीज़न्स छा आहिनि, ऐं उनखे बरसाति पए पई, पोइ वरी रूण पइजी उनखे कीअं ट्रीट कजे, बिलो आउट आहे।
उनखे कीअं ट्रीट कजे ख़ुदा जी कसम घणनि खे ख़बर कान्हे छो बंदि मैनुअल कोन था पढ़नि ट्रेनिंग कोन्हे सरज़मीन ते कोन्हे बेलदार कोन्हनि सो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि हाणे तकलीफ़ घणी कणी आहे मैडम जेसि ताईं अकाउंटेबिलिटी न थींदी जेसि ताईं रिस्पॉन्सिबिलिटी न ईंदी तेसि ताईं आउं सम्झां थो जेको आहे मूंखे पोइ ॾियो वक़्तु तव्हां थोरो वधीक ॿुधायां पर मां इहो चाहियां थो असांजो सिंध सूबो ड्रेनेज रूट आहे असां वटि 10 खां 14 लख डिस्चार्ज थी सघे थी 15 लख डिस्चार्ज सघे थी असांखे तयारी करणी आहे तमामु अहम ॻाल्हि ख़ालिद साहब जी मां चयो त अकाउंटेबिलिटी ऐं रिस्पॉन्सिबिलिटी जिन जी आहे ज़ाहिर आहे जेसिताईं अकाउंटेबिलिटी फिक्स नथी थिए ऐं रिस्पॉन्सिबिलिटी जो मामिलो नथो साम्हूं अचे तेसि ताईं ज़ाहिर आहे जिन मसइलनि जी मां निशानदेही कयो पिया मां पाण इन सभिनी शयुनि खे क्लोज़ली ॾिठो आहे त उहे मसइला इन तरीक़े सां ई के कुदरती रहमतुनि खे ज़हमत में तब्दील कंदा ऐं असां सफ़र कंदा रहंदासीं असां सां गॾु नासिर पंवर साहब भी मौजूद आहिनि नासिर साहब अव्हां खे भलीकार ख़ालिद हैदर मेमून साहब नसीर मेमून साहब मौजूद आहिनि अव्हां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे हिकु नए स्पेल जो चौमासे जे बरसातनि जो आगाज़ थी चुको आहे सिंध अंदरि ऐं सिंध समेत समूरे मुल्क में असां ॾिसूं था तूफ़ानी बरसातूं हलंदड़ आहिनि ॿोॾियुनि जा ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि ऐं इन सूरत हाल में जेके ज़ाहिर आहे जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जी कारकर्दगी ऐं असीं उन्हनि जी तयारीअ ते ॻाल्हायूं पिया ऐं सूरत हाल तमामु घणी चैलेंजिंग नज़र अचे पई उन्हनि इदारनि जे लाइ भई अव्हां छा चवंदो सर मां सम्झां थो त पहिरीं ॻाल्हि त मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां हूअं त सॼो पाकिस्तान जेको आहे सो हुन मां मुतासिर थी रहियो आहे पर सिंध इन हवाले सां वधीक मुतासिर थी रही आहे ऐं हिन में असां ॾिसूं पिया गुज़िरियल केतिरनि सालनि खां असां वटि ॿोॾूं हुजनि या ख़ुश्कसाली हुजे या गर्मीअ जी लहर जेका आहे हीट वेव इन्हनि में या असांजा साइक्लोन्स इन्हनि में हर साल असां वटि जेको आहे हुन में वाधारो अची रहियो आहे ऐं नवां रिकॉर्ड ठही रहिया आहिनि जॾहिं असां पोएं साल में ॾिसूं त 2024 खे बि गरम तरीन साल करार ॾिनो वियो ऐं वरी हाणे 2025 में बि हुनखे गरम तरीन साल करार ॾिनो पियो वञे ऐं असां वटि मुसलसल जेको आहे सो एक्सट्रीम वेदर पैटर्न्स जेके आहिनि से असां ॾिसूं था पिया त जेको हिकिड़ो सेट पैटर्न हूंदो मॉनसून जो उन में हाणे रेनफॉल जो पैटर्न शिफ्ट थी रहियो आहे ऐं जेका 2 महीननि जी बरसाति हुई उहा हाणे हिकिड़े महीने जी बरसाति हिकिड़े ॾींहं में थी वञे ऐं उनजे लाइ इहो आहे त असांजो जेको बुनियादी ढांचो आहे इंफ्रास्ट्रक्चर आहे चाहे शहरनि जो हुजे चाहे इरीगेशन जो हुजे ड्रेनेज जो हुजे उहो इन मिक़दार खे इन पाणीअ जे मिक़दार खे जेको बरसातुनि जे करे अचे थो उनखे खणण जे लाइ उहे जेके आहिनि तयारु न आहिनि ऐं उन करे असांखे इन हवाले सां जेको आहे सो तयारी करणी पवंदी ऐं ख़ासि करे जेको असांजो बोर्ड जे हवाले सां जेको असांजी मैनेजमेंट आहे उहा असांजी रिएक्शनरी आहे रिएक्टिव असांजो मॉडल आहे असांजी प्रोएक्टिव मॉडल न आहे त असां पहिरीं जेको अॻुवाट तयारी कयूं जॾहिं बि असां वटि का आफ़त अचे थी त पोइ जेका अॻुवाट तयारी आहे उन में ख़ासि करे जेको कोऑर्डिनेशन जो जेको फुक़दान आहे जेको असांजी पंहिंजो हिकिड़ी मज़बूत हिकमत अमली उनजो न हुजण बि हिकिड़ो वॾो सबबु आहे ऐं असांजा जेके इदारा आहिनि से आइसोलेशन में अलॻि अलॻि पंहिंजनि खाननि में कमु था कनि ऐं उनजे करे ई असांजो हवा मुतासिर थी रहियो आहे तव्हां ॾिसो त हीउ हिकिड़ो हैदराबाद जो नंढिड़ो मिसाल आहे त हिकिड़े अधु कलाक जी बरसाति खां पोइ जेका शहर जी सूरत हाल थी ऐं उन में ज़ाहिर आहे उनखे पाणी जे निकाल जे हवाले सां जेके असां वटि जेके इंतज़ाम आहिनि ख़ासि करे जेको बिजलीअ जी फराहमी मुअतल थी वई ऐं सॼो जेको ज़िंदगी मफ़ूज़ थी वई त उन हवाले सां इहो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे त कीअं अॻिते असांजी तयारी कीअं हूंदी ऐं हैदराबाद तव्हां ॾिसो सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं उन में जेको आहे सो सिर्फ़ु 40-45 मिंटनि जी बरसाति जे करे जेको आहे सो शहर जेको आहे सो डिस्टर्ब थी वियो चाहे असांजा बाज़ारूं हुजनि या रस्ता हुजनि अस्पताल हुजनि स्कूल हुजनि त इहे सभु त उन में हिकिड़ो त इहो आहे त असांजो जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे ऐं जेको स्ट्रॉम वाटर ड्रेन आहे हिन वक़्तु जेको असांजो बरसाती पाणी जो निकाल आहे उहो एग्ज़िस्टिंग जेको ड्रेनेज आहे जेको सीवरेज आहे उन्हनि में ई उनखे असां जेको आहे सो निकाल कयूं था स्ट्रॉम वाटर लाइ बरसाति जे पाणी लाइ को सेपरेट सिस्टम कोन्हे को त एग्ज़िस्टिंग सिस्टम ई नाकाफ़ी आहे छाकाणि तव्हां ॾिसो त असां वटि सिंध में सिंध मां सुञाणो त वाहिद सूबो आहे पाकिस्तान जो जिते अर्बनाइज़ेशन तमामु वॾे पैमाने ते थिए पई हाईली अर्बनाइज़ प्रोविंस आहे ऐं हैदराबाद जेको आहे सो सिंध जो ॿियो न वॾो शहर आहे ऐं उन ते तव्हां ॾिसो त उते जेको लैंड यूज़ तब्दील थी रहियो आहे उते जेके जंहिं नमूने सां हाउसिंग स्कीम्स ठही रहियूं आहिनि जंहिं नमूने सां उते पेट्रोल पंप्स ठही रहिया आहिनि त उहो जेको ज़मीन जो इस्तेमालु तब्दील थी रहियो आहे ऐं जेके बि असांजा ऐं बेतरतीब थी रहियो आहे बेतरतीब जेका शहरी वाद थी रही आहे उहा मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो सबबु आहे इन क़िस्म जी जेका अर्बन फ्लडिंग छाकाणि त अॻे ॿोॾि जो जेको तस्वर हो उहो सिर्फ़ु दरिया ते ई महदूद हो
हाणे बोदूं जेके आहिनि दरिया मां निकिरी शहरनि में घिरी पियूं आहिनि ऐं शहर जेके आहिनि असांजा जीअं मूं चयो त उहे बिना कंहिं रिथाबंदी जे बिना कंहिं प्लानिंग जे असां वधाए रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु बि ताज़ी स्टडी थी आहे त पाकिस्तान में जीअं हीट वेव हिकिड़ो न्यू नॉर्मल आहे, जीअं स्मोक हिकिड़ो न्यू नॉर्मल आहे, त बोध बि हिकिड़ो न्यू नॉर्मल आहे ऐं इहो हर साल हिकिड़ी हाणे स्टडी थी आहे जंहिंमें असांखे ॿुधायो वियो आहे त 1950 खां वठी 2012 ताईं पाकिस्तान में 19 मेजर जेके आहिनि से बोडूं आयूं जंहिंमें तमामु घणो इंसानी ऐं मुआशी नुक़सानु थियो, जानी नुक़सानु थियो। उन हवाले सां असांखे प्रिपेयर्डनेस करणी पवंदी ऐं जो प्रिपेयर्डनेस जे इन हवाले सां त असांखे शहरनि जा मास्टर प्लान ठाहिणा पवंदा ऐं मास्टर प्लान रुगो ठाहे हुन ते जेको आहे सो उहो हिकिड़ो अमल आहे। मास्टर प्लान ठाहिण खां पोइ हुन ते इम्प्लीमेंटेशन लेटर एंड स्पिरिट में करणी आहे। असांखे ज़ोनिंग करणी पवंदी शहरनि जी त केतिरी ज़मीन असांखे रहायशी मक़सदनि लाइ खपे ईंदड़ 100 सालनि लाइ, केतिरी ज़मीन असांखे एम्यूनिटी प्लाट रखणा पवंदा, पार्क्स लाइ रखणी पवंदी ऐं केतिरी जेको आहे सो कमर्शियल ऐं हाउसिंग पर्पज़ लाइ रखणी पवंदी। हिन वक़्तु इहो आहे असांजे शहरनि जो जेको बि जेका ग्रोथ थिए पई उहा प्राइवेट सेक्टर करे रहियो आहे। जेके असांजा बिल्डर्स आहिनि उन्हनि जे हथ वसाए तव्हां ॾिसो त असांजे शहरनि जो जेको लैंडस्केप आहे, नक्शो आहे, उहो तेज़ी सां तब्दील थी रहियो आहे। ठीकु नासिर साहब, जीअं मां ॻाल्हि कई त हाणे ऐं इहो अलमियो थिए त ॿोॾियुनि सां जीअण जो तसवुरु हाणे नॉर्मल थींदो पियो वञे, हिकु नई रूटीन थींदी पई वञे ऐं हिन भेरे बि सूरत हाल असां ॾिसूं था जीअं मां चयो त दुरुस्त फरमायो त रिएक्टिव अप्रोच नज़र अचे पई, अव्हांखे को शिफ्ट नज़र अचे पियो छाकाणि त जेके दावाऊं आहिनि उहे तमामु वॾियूं आहिनि। जेतोणीकि हैदराबाद जो ताज़ो असीं मिसाल ॾिठोसीं पर दावाऊं तमामु घणियूं साम्हूं अचनि पियूं त हाणे कीअं सूरत हाल ईंदड़ ॾींहंनि में मां डेवलप थींदे ॾिसो पिया। NDMA पारां ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त शदीद बरसातूं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में सिंध समेत थींदियूं। उनखां सवाइ सिंध अंदरि नए बरसातुनि जे स्पेल जो आगाज़ थी चुको आहे। अञा त ही आगाज़ आहे, बरसातूं अञा वधीक पवणियूं आहिनि। पोइ छा सूरत हाल बीहंदे ॾिसो पिया अव्हां सिंध अंदरि? जी, मां सम्झां थो त हिकिड़ो त जीअं मां चयो त असां वटि जेको इदारती जेको सेटअप आहे, इंस्टीट्यूशनल स्ट्रक्चर आहे, उहो वफ़ाक़ी हुकूमत वटि हुजे या सूबाई सतह ते हुजे ऐं पोइ ज़िलई सतह ते हुजे, इन्हनि में हिकिड़ी वॾी गैप आहे। जीअं मूं चयो त उहे सभु आइसोलेशन में कमु कंदा त NDMA वफ़ाक़ी सतह ते आहे, वरी प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे। त हाणे प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे जेको असुलु कमु करणो हो त ज़िलई लेवल ते डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ ठाहिणियूं हुयूं त उहे फ़ाल न थी सघियूं आहिनि। चाहे त हाणे ताज़ो ॿुधायो त 3 ज़िलनि में DDMA एग्ज़िस्ट कनि थियूं त बाक़ी जेके ज़िला आहिनि मतिलबु त उते DDMA एग्ज़िस्ट नथियूं कनि। त ॻाल्हि इहा आहे त जेको आफ़त जेका बि आहे उहा जेकॾहिं दादो में अचे थी या घोटकी में अचे थी या जेकबाद में अचे थी, पर PDMA जेको आहे सो प्रोविंशियल कैपिटल में वेठो आहे। त हिकिड़ी वॾी गैप आहे ऐं असां वटि जेको असां वटि रवायती जेको आहे स्ट्रक्चर इदारती उहो इहो आहे त हर मसइले जो हल डिप्टी कमिश्नर आहे। त डिप्टी कमिश्नर अकेले सिर हिननि डिज़ास्टर्स खे मुंहुं न खोली सघे जेसिताईं हुनखे इंस्टीट्यूशनल सपोर्ट न हूंदी, बैकअप न हूंदो। त मां सम्झां थो त जेसीं ताईं असां वटि ज़िलई लेवल ते डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ खे फ़ाल न कयो हूंदो, तेसीं ताईं असां वटि ही प्लान्स पॉलिसीज़ त सुठियूं ठहियल आहिनि, रोड मैप ठहियल आहे, पर हुनखे असां एक्शन में जेको आहे सो अमल दरामद न करे सघंदासीं। ऐं उन करे असां वटि हर साल जेको आहे जेको असां वटि वॾो नुक़सानु थिए थो। 2010 जी बोर्ड में असां अञा रिकवर न थी सघियासीं त वरी 2022 जी बोर्ड थीसीं ऐं तव्हां ॾिठो त राइट बैंक जेको आहे सिंधू दरिया जो सॼो पासो उहो 2010 में मुतासिर थियो, 2022 में मुतासिर थियो, चाहे उहो खैरपुर नाथन शाह हुजे, मंसूर ढंढ हुजे। त इहे जेका फ्रीक्वेंसी ऐं जेको हिनजी एक्सट्रीम जेको डिज़ास्टर थियनि पिया उहो उनखे मोड़ ॾियण जे लाइ मां सम्झां थो इदारती जेको सिस्टम आहे, स्ट्रक्चर आहे, उनखे बहितर करणो पवंदो ऐं उनखे रिस्पॉन्सिव करणो पवंदो। इदारती स्ट्रक्चर खे बहितर ऐं रिस्पॉन्सिव बणाइणो पवंदो। ख़ालिद हैदर मेमण साहब, मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो, तव्हां सां गॾु आहियो? जी 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 ख़ालिद साहब, नासिर पंवर साहब जी ॻाल्हियूं मां ॿुधियूं, छा रिस्पॉन्ड करणु चाहींदो? हू सम्झनि पिया त जेको इदारती स्ट्रक्चर आहे उहो जड़ आहे मसइलनि जी, उनखे बहितर करणो पवंदो छाकाणि त हिन वक़्तु ऐं जेका अव्हां ॻाल्हि कई त अकाउंटेबिलिटी ऐं प्लस रिस्पॉन्सिबिलिटी, हू बि ॼाणनि पिया त हिकिड़ो रिस्पॉन्सिव मैकेनिज़म जोड़ण जी असांखे ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई त ही त असां वटि सूरत हाल इन नहज ते अची पहुती आहे, इन पॉइंट ते अची पहुती आहे त हाणे ॿोॾियुनि सां जीअण जो तसवुरु नॉर्मल थींदो पियो वञे। मैडम, मां वरी अर्ज़ु कयां त इहा असांजी बदकिस्मती आहे, छो जो असां इंटीग्रल फ्लड मैनेजमेंट प्लान इहो को पुराणो जेको आहे 2000 खां वॻे जो लॉन्च थियल आहे, 30 साल थिया आहिनि।
असां थियोरिटिकल ॿुधूं पिया पर असां सॼो आइसोलेशन टोटल त केतिरो पाणी ईंदो, असांजी बैराजिस जी कैपेसिटी छा आहे, इन जा स्केप्स कीअं कढजनि जो गुडू बैराज बची सघे, सकर बैराज बची सघे, कोटली बैराज बची सघे, माण्हू बची सघनि, ब्रीच न पवे। इन खे असां चवंदा आहियूं इंटीग्रल फ्लड मैनेज प्लान। पर बदकिस्मती सां जेसि ताईं बोर्ड नथी अचे तेसि असां दरिया जे बंदनि खे त अहमियत कोन था ॾियूं। हाणे वरी मां अचां थो वरी ॿियो जेको नासिर साहिबु चयो, बिल्कुलु नासिर साहिबु हिकु हिकु लफ़्ज़ खे आउं सपोर्ट थो कयां। जेको वरी जेको नेचुरल ड्रेनेज सिस्टम आहे टोटल कोलैप्स्ड आहे। असां हिनखे रियलाइज़ ई कोन था कयूं। ऑन द कंट्री उन जे नफ़रत में त यार छो आहे ड्रेनेज रूट खे छो कढूं, छो न इन मथां वरी सोसाइटी ठाहियूं के टावर्स ठाहियूं। असां ईअं पिया कयूं। इन ॻाल्हि जे करे वरी असांखे इंटीग्रल नेचुरल ड्रेनेज रूट खपे। जीअं चयो साईं त सिम नालनि ते ज़ोर न ॾियूं, LBOD ते ज़ोर न ॾियूं। असां जेको पंहिंजो हिकिड़ो नेचुरल ड्रेनेज सिस्टम जेको रेन स्टॉर्म जो आहे ख़ैरपुर खां वेंदे जेको आहे बदीन ताईं कजे। हाणे तव्हांखे आउं मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, हाणे LBOD में हिकिड़ो साइफन त ठाहियो अथनि, ठही वियो। उते हिकिड़ो जेको आहे स्केप ठाहियो अथनि, ठही वियो। पर हाणे सॼो ज़ोर उन असांजो LBOD खे पिया ॾियनि। त हाणे इन खे थोरो वधाए इन खे प्रॉपर को ड्रेनेज सिस्टम नेचुरल ड्रेनेज सिस्टम ठाहिजे। हाणे उहो साइफन ठाहियो अथनि, ढोरो पुराण सां कोन मिलायो अथनि। त बाबा ढोरो पुराण में पाणी ईंदो त इहो साइफन मां वेंदो कनेक्ट, जेके रिवर ट्रेनिंग चवंदा आहियूं असांजो यानी हिकिड़ो कनेक्शन चवंदा आहियूं। वरी जॾहिं उतां पाणी निकितो त वरी परे पासे LBOD जे वरी इहो शकू ढंढ ताईं लीडिंग चैनल हुजे जेका उनखे बिगड़ के नुक़सानु यानी शकू ढंढ में वञी विझे। सो मुंहिंजो चवणु इहो को विज़न कोन्हे ऐं को यानी का रिस्पॉन्सिबिलिटी कोन्हे, विज़न कोन्हे। ओवरऑल मां तव्हांखे इहो ॿुधायो। मां हींअर जेको हीउ जेके साइक्लोन हले पियो, मां तव्हांजो ध्यानु छिकराईंदुसि पंहिंजो हिन जे हिल टॉरेंस ते, छो जो मूंखे परेशानी आहे हिल टॉरेंस जी। रिवर असांखे टाइम ॾेई थी वञे, वरी टाइम 8, 10, 12, 15 ॾींहं ॾेई थी वञे, पर जेको आहे सो हींअर जेका यानी अहमियत आहे सा हिल टॉरेंस जी आहे। मुंहिंजो असांजो FP बंदि हुनजो मटीरियल ॾाढो मां हमेशह रिपीट कंदो आहियां, नॉन कोहेसिव आहे, माना को मज़बूत मिटी जो ठहियल कोन्हे ऐं हू अपोज़िट विंड डायरेक्शन आहे, माना वेव वॉश थींदी आहे। जॾहिं हेवी बरसाति पवंदी आहे त FP बंदि छो टुटंदो आहे ऐं हमेशह टुटंदो आहे। जेका बरसाति पवंदी वॾी हुन में FP बंदि टुटंदो आहे। रीज़न इहो आहे त मिटी ख़राबु आहे, बरसातूं पवंदियूं आहिनि, रेन खारा ख़तरनाक डीप पवंदा आहिनि, मिटी कमज़ोर आहे, आर पार पाणी निकिरी वेंदो आहे। वरी वेव वॉश एॾी ख़तरनाक आहे जो बंदनि जा बंद खणी वेंदी आहे, रीच जी रीच खणी वेंदी आहे। अॻे लही वग़ैरह लॻंदी, फॉरेस्ट हूंदो, हाणे सभु निकिरी आहे कान्हे। त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेको आहे FP बंद खे बचाइनि, उन ते एक्स्ट्राऑर्डिनरी बंदोबस्तु कनि। अलाह जे वास्ते हाणे कंहिं शइ में ताक़त कान्हे, माण्हुनि में राइट बैंक वारे माण्हुनि में ताक़त ख़ालिद साहब, जीअं मां पाण बि ॻाल्हि कई त ही का नई ॻाल्हि कोन्हे, ही त हर भेरे असीं ॾिठो आहे ऐं हर भेरे उतां जा माण्हू इन अज़ाब खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं इहा सूरत-हाल हर भेरे थिए थी। सुधरियल मुल्कनि में त असीं ईअं ॾिसूं था त जॾहिं बि को वॾो डिज़ास्टर अचे थो या इन क़िस्म जी का सूरत-हाल इम्कानी पैदा थिए थी त उन खां पोइ बि केतिरे ई वक़्त ताईं कंहिं स्टडीज़ थियनि थियूं, रिसर्चिस थियनि थियूं उन्हनि मामलनि ते। त हिते त जेको जीअं अव्हां बि ॼाण आहियो ऐं असीं पाण केतिरनि ई सालनि खां इहा शइ रिपोर्ट कंदे अचूं पिया त हीउ हर भेरे जो सिलसिलो आहे। पोइ छो हिन ते का रिसर्च, का स्टडी न पई थिए ऐं हुन मां सिखियो छो न पियो वञे माज़ीअ मां? उहो ई मां चवां थो त जॾहिं अकाउंटेबिलिटी कान्हे, रेस्पॉन्सिबिलिटी का डपु कोन्हे, जवाबदारी कान्हे, विज़न कोन्हे। हाणे इन FP बंदि खे मज़बूत करण लाइ असांखे वरी FP बंदि जी ॻाल्हि कई। हाणे अचूं था मंछर ते। हाणे मंछर ते बदकिस्मती सां मंछर हिकिड़ी ऑर्डिनरी लेक आहे, वॾी लेक आहे, पर हिकिड़ी ढंढ आहे। पर असां हुनखे डैम ठाहींदा आहियूं। जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि पोइ असां पाणी वधाईंदा वेंदा आहियूं। हालांकि मंछर जो ऑपरेशन करण जो हिकिड़ो जीअं डैमनि जो हूंदो आहे, मंछर जो बि हिकिड़ो स्टैंडर्ड रूल्स ऑफ रेगुलेशन्स आहिनि। तव्हांखे जेका लेवल आहे मंछर जी हिननि ॾींहंनि में हिकिड़ी मेंटेन करणी आहे। हाणे मां हिननि हिकिड़ो छा कयो आहे, हेड रेगुलेटर मंछर जो मथे खणी विया आहिनि, 5 दरवाज़नि बजाए 10, 12 दरवाज़ा, 14 दरवाज़ा हणी छॾिया अथनि। बाबा मुंहिंजा जॾहिं दरिया में पाणी चढ़ी वेंदो, मंछर जो पाणी दरिया में न निकिरंदो, उहो तव्हां छा कंदव? उहो मंछर जो पाणी कीअं कढंदव? दरिया चढ़ंदो वेंदो, मंछर चढ़ंदो वेंदो ऐं पोइ आस्ते मंछर टुटंदो जेको आहे।
सो मक़सदु इहा आहे को विजन कोन्हे त कीअं असां इहो कंदासीं जेको आहे। सो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त असांजा इंजीनियर ॿाहिरि कोन था निकिरनि, असांखां को पुछाणो कोन थो थिए, असांखां कालियूं त घणियूं परी शिकायतूं थींदियूं। असांखे पंहिंजे जज़्बे सां नियत सां कोशिशि करणु घुरिजे। मां इहो चाहियां थो, हींअर मंछर ट्रबल में आहे, हींअर जेको आहे एमसी बैंक जेको आहे जेको इहो 20 मेल आहे सो जो आहे मंछर कंटेनिंग बंदि। इहो छा आहे, मंछर खे टिनी पासे खां यानी जबल आहिनि, नदियूं नयूं आहिनि जेके मंछर में पवंदियूं आहिनि, चोथे पासे खां जेको आहे सो आहे हिकिड़ो मिटी जो यानी बंदि जेको आहे जेके असां एमसी बैंक चवंदा आहियूं। ऐं उहो सॼो तक़रीबन 80% जेको आहे वेव वाश में आहे, माना अपोज़िट डायरेक्शन आहे विंड जे। जॾहिं इहे वॾो हवा लॻंदी आहे ईअं मंछर भरबी आहे, पोइ लेयर्स थींदियूं आहिनि जेके मंछर जे हिन मिटी जे बंद खे इहे जितां जबलनि तां पाणी किरी डायनामिक प्रेशर ॾींदियूं आहिनि, माना लेटरल प्रेशर ॾींदियूं आहिनि, माना बंद खे तोड़ींदियूं आहिनि, वेव्स पैदा थींदियूं। तव्हां बीह कोन सघंदा हो। मां 2010 में मुंहिंजो लीडिंग रोल हो मंछर ते, असां खां बंदि ईअं पियो वञे जेको आहे। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहा आहे असां मंछर खे जो पाणी डिस्पोज़ल लाइ यानी थियोरिटिकली अप्रोच कयो आहे। बाबा 5 गेट आहिनि, बाबा 14 गेट ठाहे छॾियो। ख़ुदा जा बंदा जॾहिं मंछर में दरिया चढ़ी थो वञे मसइलो तॾहिं आहे। मंछर में जॾहिं दरिया में पाणी चढ़े थो मंछर जे साम्हूं त मंछर जो पाणी तव्हां कढी कोन था सघो। उन लाइ तव्हां छा के टर्बाइन्स के लिफ्ट पंप्स या का ॿिया तरीक़ा जेके मॉडर्नाइज़्ड आहिनि उहे तव्हांखे कया न, बसि ख़र्चु करिणो वर्ल्ड बैंक जो, जिते आइसोलेशन में कम पिया थियनि, का पुछा गाछा कान्हे, का चेकिंग कान्हे, इंटीग्रल सिस्टम को कोन्हे, न ड्रेनेज जो आहे, को मास्टर प्लानिंग कान्हे, रिसर्च ॾाढियूं आहिनि, कंसल्टेंट वॾा अची विया आहिनि, पर हुन ते इम्प्लीमेंटेशन पर हुन ते अमल दरामद कोन्हे। ख़ालिद साहब अमांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि, छा एड कंदो नासिर साहब, फाइनल कमेंट अमांजो। मां सम्झां थो त जेको पाकिस्तान में तव्हां ॾिसंदो जेका शहरी बोर्ड आहे, जीअं अर्बन फ्लडिंग जी पाण घणी ॻाल्हि पिया कयूं, त उहो रुॻो मौसम जो मसइलो न आहे, पर मां सम्झां थो त उहो असांजी गुड गवर्नेंस सां बि गंढियल आहे। ऐं जेके असां वटि पंहिंजो दर्जनि खां वधीक जेके पॉलिसियूं ठहियल आहिनि उन्हनि ते अमल न करण जो हिकिड़ो सबबु आहे। ऐं इदारती जेका कमज़ोरी आहे, जेको इंस्टीट्यूशनल जेका वीकनेस आहे, उहो बि उन में कंट्रीब्यूट करे थो। ऐं जेके स्मार्ट जेके असांजा स्ट्रक्चर्स आहिनि, या रूल ऑफ लॉ आहे, या शहरनि जी पार्टिसिपेशन आहे, उन्हनि सां असां हिननि खे शयुनि खे बहितर करे सघूं था। ऐं हिन वक़्तु जेका असां वटि जेका मुंहिंजो अप्रोच आहे त असां जेका अर्बन प्लानिंग आहे उहा हिकिड़ी इंटीग्रेटेड अर्बन प्लानिंग जा जेके उसूल आहिनि, मरबूत जेका शहरी मनसूबाबंदी जंहिंखे चइजे, जंहिंमें फनी, माहौलियाती, समाजी ऐं मुआशी जेके अंसर आहिनि उन्हनि खे शामिल करे, ऐं त जीअं असांजा जेके सस्टेनेबल जेके अर्बन डेवलपमेंट असां अचीव करे सघूं। ऐं जेको असांजा ॿिया हिनखे बोर्ड जे जेके मोह ॾियण जे हवाले सां असांखे पंहिंजा बिल्डिंग कोड्स जेके आहिनि उन्हनि खे इम्प्रूव करणो पवंदो। ऐं ॿियो नेचर बेस्ड सॉल्यूशन ते असांखे वञणो पवंदो। हिकिड़ो त असां वटि डेवलपमेंट जो कंसेप्ट आहे, सरियो ऐं सीमेंट वारो कंसेप्ट जेको आहे उनखे थोरो रिविज़िट करणो पवंदो। ऐं असांखे जेके फितरी जेके हल आहिनि, जेके फितरत ते मबनी हल आहिनि, नेचर बेस्ड सॉल्यूशन आहिनि, उन्हनि ते वञणो पवंदो। ऐं मौसमी तब्दीली जे हवाले सां जेके जदीद मॉडल्स आहिनि उन्हनि खे बुनियादु बणाए पंहिंजी पॉलिसी में, ऐं ख़ासि करे जेके बोर्ड जे ख़तरे वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जेके उन्हनि जी मैपिंग करणी पवंदी, उन्हनि जा नक्शनि खे अपडेट करणो पवंदो। ऐं जेको अर्ली वार्निंग सिस्टम आहे उनखे बहितर करणो पवंदो। ऐं जेको माण्हुनि खे जेकॾहिं किथे डिज़ास्टर अचे थो, आफ़त अचे थी, उन्हनि खे तकिड़ो कीअं उन्हनि खे हुतां कढिजे, रेस्क्यू कीअं कजे, त इन हवाले सां मूंखे सम्झां थो त असांखे जेको पंहिंजो जेको सॼो पॉलिसी में पैराडाइम शिफ्ट थी करण जी ज़रूरत आहे। ऐं जेको ट्रेडिशनल ऐं कन्वेंशनल डेवलपमेंट मॉडल आहे उन मां निकिरणो पवंदो। ऐं असांखे जेको ग्रीन डेवलपमेंट जो जेको कंसेप्ट आहे, सस्टेनेबल डेवलपमेंट जो आहे, छाकाणि त असां वटि शहरनि में जेके नेचुरल प्रोसेस हूंदो बरसाति जो, उनमें असां रस्तनि खे जेको आहे सो पको करे छॾियो आहे। उनमें असां वटि पाणी जो सीपेज कोन थो थिए, ग्राउंड वाटर जो रिचार्ज कोन थो थिए, नतीजे में उहो हिकिड़ो रन ऑफ जी सूरत में वधीक जेको आहे सो बोअण जो सबबु थिए थो, नुक़सान जो सबबु थिए थो। त उन हवाले सां मां सम्झां थो त जेके बि इलाइक़ा आहिनि जिते बोर्ड जो ख़तरो आहे उन्हनि में कंस्ट्रक्शन ते, नवनि घरनि ते, नवनि अदावतुनि ते पाबंदी आई वञे। ऐं जेको जीअं ग्रीन इलाइक़ा जेके आहिनि, वेजिटेशन ऐं जेका असां वटि डिफॉरेस्टेशन थी रही आहे, जेके जंहिं नमूने सां असां ॿेला कटे रहिया आहियूं, वणकारी ख़तमु करे रहिया आहियूं, त इहो जेको नेचुरल अमल आहे उन खां असां परे थी रहिया आहियूं। ठीक नासिर साहब, वॾी महिरबानी मुंहिंजी। ख़ालिद मेमण साहब अवांजी वॾी महिरबानी। ऐं नसीर मेमण साहब बि नाज़रीन सां गॾु कुझु देरि लाइ मौजूदु हुआ।
पैराडाइम शिफ्ट जी ज़रूरत आहे पॉलिसीज़ में। उहे पॉलिसीज़ उहे शयूं जेके पेपर्स में मौजूदु आहिनि हाणे उनखे इम्प्लीमेंट बि करिणो पवंदो ऐं रुगो इम्प्लीमेंट न पर उनखे रिस्पॉन्सिव बणाइणो पवंदो। अकाउंटेबिलिटी ऐं रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपर्ट जी राय आहे नाज़रीन कंहिं बि कुदरती आफ़तूं हुजनि या जेके कुदरती रहमतूं आहिनि जॾहिं उहे असीं ॾिसूं था त नाक़िज़ इंतिज़ामनि जे करे या कंहिं कोताहियुनि जे करे उहे ज़हमत में तब्दील थियनि थियूं त उन्हनि खां बचण जो जेको वे फॉर्वड आहे एक्सपर्ट सजेस्ट कनि था। हाणे पॉलिसी मेकर्स खे ॾिसणो आहे त अॻियां कीअं वधिणो आहे। इन हवाले सां नाज़रीन पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी हाणे सूमरु ॾियारे ते मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।